तफ़सीली ख़बरों में सब खां पहिरियां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील मेमण एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स जे धरणे में पहुची वियो। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द शर्जील मेमण सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में आल ट्रक डंपर्स ओनर्स एसोसिएशन जो सदर हाजी यूसुफ, जनरल सेक्रेटरी जान आलम ऐं ॿिया शरीक हुआ। मुलाक़ात में वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार कासिम नवीद कमर ऐं DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह बि शरीक हो। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासूं। सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील मेमण एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स जे धरणे में पहुची वियो। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द शर्जील मेमण सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में आल ट्रक डंपर्स ओनर्स एसोसिएशन जो सदर हाजी यूसुफ, जनरल सेक्रेटरी जान आलम ऐं ॿिया शरीक हुआ। मुलाक़ात में वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार कासिम नवीद कमर ऐं DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह बि शरीक हो। सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील मेमण एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स जे धरणे में पहुची वियो। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द शर्जील मेमण सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में आल ट्रक डंपर्स ओनर्स एसोसिएशन जो सदर हाजी यूसुफ, जनरल सेक्रेटरी जान आलम ऐं ॿिया शरीक हुआ। मुलाक़ात में वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार कासिम नवीद कमर ऐं DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह बि मौजूदु हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शेयर करे अवां सां। सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील मेमण एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स जे धरणे में पहुची वियो आहे। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द शर्जील मेमण सां मुलाक़ात कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती TV जो चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शब्बीर, आगाह कजो, सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टर विच में ॻाल्हियूं थियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्टरनि जो जेको एहतजाजी मुज़ाहिरो माइक कोलाची रोड ते उते पहुची ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। ट्रांसपोर्टरनि जा जेके अॻवान निसार हुसैन जाफ़री, गुलाम यासीन न्याज़ी जी सरबराही में ॻाल्हियूं पिणु थियूं आहिनि। ऐं इन मुलाक़ात में जेको आहे शब्बर मलक, फज़ल इलाही, हाजी इलियास ऐं ॿिया पिणु जेके आहिनि शामिल आहिनि। उनखां अलावा आल ट्रक डंपर्स ओनर्स एसोसिएशन जो सदर हाजी यूसुफ, जनरल सेक्रेटरी जान आलम, मियां जान ऐं ॿिया जेके ट्रांसपोर्टर जा अॻवान आहिनि उन्हनि असां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जेको आहे माइक कोलाची रोड ते पहुची ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं खेनि यकीन ॾियारियो आहे त हिननि जूं जेके गाॾियूं फाथल आहिनि उन्हनि खे रोड ॾियण लाइ जेको आहे कोशिशूं कयूं पियूं वञनि। संदसि चवणो हो त धरणे सबबि जेके गाॾियूं फाथल आहिनि ट्रांसपोर्टरनि खे उन करे तकलीफ़ूं आहिनि ऐं ट्रांसपोर्टर जूं जेके गाॾियूं फाथल आहिनि उन सां परेशान। सिंध हुकूमत खे इन ॻाल्हि जो शदीद अहसासु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त अॼु जेको धरणो आहे उमीद थी कजे त ॿुधरु वारो धरणो जेको आहे अॼु ख़तमु थी वेंदो ऐं उनखां पोइ ट्रांसपोर्टरनि खे पुरअमन तरीक़े सां उन्हनि खे रस्तो मिली वेंदो ऐं मुल्क जो तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। जन जेके गाॾियूं सड़ियूं आहिनि या जन गाॾियुनि खे नुक़सानु पहुतो आहे उनजी लाॻत जेका आहे उहा लॻाई पई वञे ऐं ट्रांसपोर्ट खाते पारां हिकु कमेटी जेका आहे उहा क़ाइमु कई पई वञे ऐं असां कोशिशि कंदासीं जेकॾहिं को नुक़सानु थियो आहे त उहो बि भरे ॾींदासीं ऐं उन अपील कई आहे त धरणो एहतजाजी धरणो जेको आहे उहो ख़तमु कयो वञे। जी शबीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।